बिल्कुल हिन वक्त मौजूद है हैदराबाद के गुंजान आबादी वाले इलाके टंडे मीर मोहम्मद में गैरकानूनी तौर पर दवाउन की फैक्ट्री हलण जो इंकशाफ हुआ है। इलाके वासियों से असांजी ॻाल्हि ॿोल थी है तो इलाके वासियों जो इहो चवण त ही फैक्ट्री गुज़िरियल काफ़ी अरसे का हलंदड़ है। जे फैक्ट्री के सामूँ जो है वो 2 स्कूल भी कायम थियल आहिनि, जेको गर्ल्स स्कूल है, हिकिड़ो बॉयज़ स्कूल है। उन स्कूल के परेशानी इहा है तो हिन फैक्ट्री में जी उथंदड़ बदबू है, गंदी बदबू है, उहा उन्हनि खे मुतासिर करे रही है। तो गॾु उन्हनि इहो बि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त इन्हनि ज़रिए जेको आहे ॿारनि जी ऐं बुज़ुर्गनि जी जेकी सिहत है जेकी उहा इंतिहाई ॻणती जोगी वारी सूरत-हाल इख्तियार करे चुकी है। हिन फैक्ट्री हलण सां शहरनि में हिकु आहे जेको ताव पखिड़िजी वियो आहे। उन्हनि शदीद रद्द अमल ॾींदे चयो आहे त ही हिकु गैरकानूनी अमल आहे, जंहिंजी वजह सां इंसानी जानुनि खे जेको आहे शदीद ख़तरो लाहक थी वियो आहे। इलाइक़े वासियुनि सरकार खां इहा मुतालबो कयो आहे त फौरी तौर जेको आहे उहो हिते कार्रवाई कई वञे ऐं मुलविस जेके किरदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई अमल में आंदी वञे, ताकि इंसानी जेको ॾोहो आहे उनखे जेको जनमु वठंदो उनखे रोकण लाइ कुझु क़दम खयां वञनि।